नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त सजावल मां खबर ईंदड़ जाती शहर में बरसात के गंदे पानी सबब बोड वारी सूरत हाल। शहर के मुख्तलिफ पाड़न में बीठल गंदो पानी रहवासियों लाइ मुसीबत जो सबब बणिजी वियो। टाउन कमेटी इंतजामिया की नाअहली ऐं लापरवाही सबब मेन बस स्टॉप कराची में गंदो पानी तलाह जो ॾेक ॾियण लॻो। इन सिलसिले में रवासियों ऐं बस अड्डे जे स्टार्टरन ऐं ड्राइवरन गुलाम मुस्तफ़ा मलूकानी, साबिर अब्बासी, रफ़ीक शाह ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो आहे त शहर जे मेन बस स्टॉप ते बरसात जो किनो पानी बीजी वियो है। गाड़ियों पार्किंग करण वारो पट पिण ॿुॾी वियो है। हिननि वधीक चयो त बरसात जे बीठल गंदे पानी सबब असांजे कारोबार खे कापारी धक लॻो है, जंहिं सबब असां तमाम मुतासिर थी विया आहियूं। हिननि आला हकाम ऐं टाउन कमेटी इंतजामिया खां मुतालबो कयो आहे त फौरन बीठल पानी निकाल करायो वञे। ॿी सूरत में हिननि खिलाफ सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।